शिकस्त के तस्लीम न करण जी जिद करण वारा माण्हू उहा कहिड़ी प्लानिंग कंदा आहिनि जंहिंसां उहे अमीर थी वेंदा आहिनि, मगर इन ॻाल्हि जी आम माण्हू खे काई ख़बर नाहे हूंदी। उहा कहिड़ी स्ट्रेटजी आहे जंहिंजी तोखे ख़बर नाहे। कहिड़ीअ तरह दुनिया जा सिर्फ़ 5% ग़रीब माण्हू अमीर खां अमीर तर थींदा वेंदा आहिनि। अगरि इहे ॻाल्हियूं तव्हांखे बि ख़बर पइजी थियूं वञनि ऐं इन्हनि शयुनि खे पंहिंजे मथां अप्लाई बि कयो था त पोइ तव्हांजो फाइनेंशियल कैरियर बदिलाइण खां कोई नथो रोके सघे। दोस्तो, अगरि तव्हांखे अहिड़ियूं वीडियोस पसंदि थियूं अचनि त हिन चैनल खे ज़रूर सब्सक्राइब कजो। ही चैनल सैयद अली वकार, ही चैनल सिंध जो पहिरियों मोटिवेशनल चैनल आहे जेको तव्हांजी ज़िंदगी बदिलाइण लाइ हिकु नओं अज़म खणी निकितो आहे। 3 शयूं आहिनि जॾहिं इंसान काई शइ हासिल करण जे लाइ पाण सां इहो वाइदो कंदो आहे। उहो वाइदो त भले रस्ता केतिरा बि मुश्किल छो न हुजनि, मां कॾहिं पोइना न थींदुसि, रुकावटूं बि ॾाढियूं ईंदियूं, मगर रस्तो न बदिलाईंदुसि। हिकु दफ़ो जॾहिं कंहिं बि शइ जो ख़ौफ़ इंसान जे अंदर खां ख़तम थी वेंदो आहे त पोइ इंसान खे सिर्फ़ कामयाबी नज़र ईंदी आहे। पोइ उनखे कामयाब थियण खां कोई बि नथो रोके सघे ऐं पोइ उहा ज़िंदगी बि तमामु आसान थी वेंदी आहे। भले पोइ केतिरियूं बि मुश्किलात अचनि, उहे इंसान खे आसान महसूस थींदियूं रहंदियूं आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि, नेवर गिव अप। जंहिं रस्ते ते इहे माण्हू निकिरंदा आहिनि, हर रोज़ उन कम में इम्प्रूवमेंट खणी ईंदा आहिनि। जेको कमु तूं करें थो उन में हर रोज़ इम्प्रूवमेंट कर, उनखे बहितर करण जी कोशिश कर। ॾिस त मां में कहिड़ी कमी पेशी आहे जेका रहिजी वई, उनखे सुभाणे दोहराइण जी कोशिश कर, बहितर करण जी कोशिश कर, इम्प्रूव करण जी कोशिश कर। तूं हर दफ़े फ्लॉप वेंदी, मगर कॾहिं न कॾहिं उहा मंज़िल, उहा कामयाबी, उहा जुस्तजू तोखे ज़रूर हासिल थींदी। हिकु वक़्तु हुयो जॾहिं माइक्रोसॉफ्ट जो बानी बिल गेट्स 47 भेरा फेल थियो, मगर उन कॾहिं बि हार न मनी। अॼु उहो दुनिया जो अमीर तरीन इंसान आहे। ऐं हिकु वक़्तु ॿियो बि हुयो जॾहिं एलोन मस्क हिकु रॉकेट ठाहिण जी कोशिश कई त मां अहिड़ो रॉकेट पंहिंजे मुल्क जे लाइ ठाहियां जेको वञी टारगेट खे अटैक करे वरी वापसि अचे, जंहिंसां माली बहरान तमामु घणो ख़तम थी सघे पियो। पंहिंजे ई मुल्क जा माण्हू हिन खे चरियो चवण लॻा। इहो चवण लॻसि त तूं कहिड़े तरीक़े सां हिकु रॉकेट टारगेट ते मोकिलींदे, उहो उते अटैक करे वरी वापसि ईंदो। नामुमकिन आहे, ईअं कॾहिं बि नथो थी सघे। मगर हिन शख़्स जी ज़िद अलाए केतिरा चकर हिन खे फेल कयो। साला साल पंहिंजी टीम सां गॾु कमरनि में वेही करे हिन तजुर्बात कया, मगर काफ़ी चकर फेल वियो। हिन जी पूरी मालो मिल्कियत ख़तम थी वई, मगर हिन खे इहो रॉकेट ठाहिणो हो। हिन हिकु सस्तो तजुर्बो कयो, उहो सस्तो तजुर्बो हिन जो कामयाब थी वियो। अॼु उहो एलोन मस्क दुनिया जे अमीर तरीन माण्हुनि में सुञातो वञे थो। अॼु हिन जी पूरी दुनिया इज़त करे थी। जंहिंखे कल्ह पागल पागल चयो वेंदो, अॼु हुनखे बोस मञियो वञे थो। दोस्त, हिन दुनिया में काई बि शइ मुश्किल न आहे, बस करे ॾेखारण जो तुंहिंजे अंदर जज़्बो हुजे। ऐं टीं ॻाल्हि बि यादि रहे, वॾा ख्वाब ॾिसण शुरू कर। जेतिरो थिए वॾा ख्वाब ॾिस। तुंहिंजी जेका हैसियत आहे उन खां कई गुना वॾा ख्वाब ॾिस ऐं पोइ उन ख्वाबनि खे पूरो करण जे लाइ स्ट्रगल बि कर। हिकु वक़्तु मुक़रर कर त हिन साल 2022 में मां एंड में इंशाअल्लाह पंहिंजी मंज़िल ज़रूर हासिल कंदुसि। अगरि 2022 में तोखे मंज़िल हासिल नथी थिए, वरी 2023 जो हिकु नओं टारगेट ठाहे। 23 में बि नथी थिए, 24 जो टारगेट ठाहे। कामयाबी कॾहिं न कॾहिं तुंहिंजा कदम ज़रूर चुमंदी। जिन ॻोल्हियो आहे तिनी त लधो आहे दोस्त। बस तुंहिंजो टारगेट अहिड़ो हुजे जो तूं उनखे हासिल करण जे लाइ हिकु टाइम मुक़रर कर। छा बि थिए, मां कोशिश कंदुमि त मां हिनखे हासिल ज़रूर कयां। दोस्त, हे 4 लफ़्ज़ लिखी रखजांइ। अगरि शिकस्त तस्लीम करे वेठे, कॾहिं बि कामयाब न थींदी। अगरि शिकस्त सां झेड़ो कई, टाइम सां विढ़े, वक़्त जे गिरेबान खे पकतुई, तुंहिंजो वक़्तु बि हिकिड़े ॾींहुं ज़रूर ईंदो। मुश्किलियूं ईंदियूं, नाहे घबराइणो, पोइना नाहे भॼणो, छो जो पोइना भॻी त ॾाढो पछताईंदे। दिस इज़ द राइट टाइम फॉर योर ग्रोथ। स्पीड वठ, पंहिंजो प्लान जोड़, दुनिया में कुझु नओं करे ॾेखार। हिन दुनिया में अगरि आयो आहे त अहिड़ो करे ॾेखार, अहिड़ी धमाल, अहिड़ो शोर मचाए ॾेखार जो दुनिया तुंहिंजो नालो खणी फ़ख्र सां चवे त न, ही हिकु शख़्स आहे जंहिं कमाल करे ॾेखारियो, जंहिंजी का हैसियत न हुई पर वॾो कमाल करे ॾेखारी। ए मुंहिंजा दोस्त, ए मुंहिंजा भाउ, तूं सिंधी आहे, दुनिया में कमाल करे ॾेखार त हिकु सिंधी बि कमाल करे सघे थो। दोस्तो, मां आहियां सैयद अली वकार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तो, अहिड़ियूं वीडियोस ॾिसण जे लाइ असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। हिन चैनल तव्हांजी ज़िंदगी बदिलाइण लाइ हिकु नओं अज़म खयो आहे। इंशाअल्लाह पूरी सिंध जो मुक़द्दर बदिलबो। मोटिवेशंस जे थ्रू पूरी सिंध खे मटाइणो आहे। मुंहिंजूं तमामु नेक तमन्ना ऐं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि।